माई जादू मो खबर बुधी है तो पुट एडा चला पूरे शहर खरीद करे आई 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 किथे छोथी गरीबन ता खिलो करी मिड़ी गरीबाने हाल अफरो सबरो आज वठी आई है यार आई जादू आई लिकाई छाजला पई गाल है आई 10-15 तो रुको 5-5 वारा वगा वता है ने बस 10-15 आई न वसाई आई 10,000 वारा ता ला केतरा वगा है ने आई ये 1000 बिन वारन जी त भरियूं बथल न असली भरियूं तो सफा जादू के ये समझो आज बस सियाणी बस इतरो हाने वधाब मड़े यती मड़े जेड़ो हाल होयो तेड़ो वरतो सी आई कूड़ कोन पई गाल्हाया आई बुझी गाल बुध जडे न जादो लाज गणायो ते चंगन भलन जा वात पटी जी विंदा भला एडो डाज वठण जी केड़ी जरूरत आ अदी हिकड़ो ही तो पुट अथम रोज रोज तो खुशियों कान कंदस न जे हुजन हा बटे पुट तो का उम्मीद रहेल हुजे हा कोई हथ खणी हल्को रखा हा पर असां जी तो पहिरियां ही आखिरी खुशी है न तनी करे दिल खोले खर्च कया न हां हां छो ना अमा तू इते बिचिया अब्बा अब्बा बसी वसाई खुश आयो हां बा नानी साणी तू भी खुश आ हां बा तू भी खुश आई न बच्चा बस मां वरी घर पे वयस हे वट 2 लाख रुपया दई बिस्मिल्लाह बा बिस्मिल्लाह बाकी 3 लाख सुबाणे मिलंदा मां वञा तो शहर कम सां शाम ते अची वञूं घर ठीक आ हा बा चंगो चंगो माई छोकरे जा कम ते निस और 5 लाख दिनस उन्हे जो खैर सा डाज वठी आई है वरी अज 2 लाख वरी चए तो त मिंटन ॾींहंनि खां पोइ 2 लाख ॿिया ॾींदो से उन जो डाज वठी अचजा बाकी सोना जेवर हाय ओदिया का 8 लखन जा आहिनि अदी खैर सा बाहिन चूड़न जो त आर्डर ॾेई छॾियो आहे उन खां पोइ टिका इहो तोहरन जो सेट ताज सोना रे चए तो अब इने में 8 लख त लगी वेंदव हलिया भेण वसाई हाणे तोखा सलाह पुछां थी मूंखे इहो ॿुधाए इहो डाज सही आहे या अञा कुझु वधायूं तुझी मर्जी आ मां छा ॿुधाए असल में इने करे थी वसाई तोखा सलाह वठां त उहे आहिनि वॾा माण्हू किथे सुभाणे असां गरीबन खे मेणो न ॾे त डाज सफ़ा तव्हां थोरो ॾिनो हा चवां थी डाज असुल एतिरो वठां जो इन्हे बानो बेगम जो फाते ई बंदि हुजे कीअं सियाणी आई जादो अन्या बानो बेगम भला कुछ थी छा एतरो कुछ तो वठी थी अने छा कर अदी जादो माने हलावती जादो ॾिसी थी न वसाई के असले तरा लगी विया तस साड़ में ॿुध सियाणी हाणे वञ बानो बेगम वटि असुल तारीफ़ुनि जा सट कहाणी सा जी उन्हे ॾींहुं चयो हुयसि न अॼु कुझु मिड़ई सरस हा यही थी हा ही वठ खोड़ अथई न खोड़ पैसा तो लाए हा हल अटना हलो जेतिरो मां तोखे समझंदो हुअसि न उन खां वधीक तूं कमीनो निकिते तूं छा थो सम्झी त अकबर खान तोखे सच ॿुधायो आहे ऐं मां कूड़ो अकबर खान असांजो दुश्मन ज़रूर आहे न हू असां सां कूड़ ॻाल्हाईंदो ऐं न वरी असां सां धोखो कंदो तूं ॻोल्हियल आहीं सुल्तान ॻोल्हियल आहीं अकबर खान असांखे वेढ़ाइण जी हा चाल खेॾियो आहे तूं अञा पंहिंजे मथां कख रखी थो रहिणा जेका बि हक़ीक़त आहे इज़त सां ॿुधाए छॾ तूं राज़ न ॿुधाए पर अकबर खान जे वाता जेकॾहिं उहे ॻाल्हियूं साम्हूं अची वियूं ऐं असांखे ख़बर पइजी वई त पोइ तुंहिंजा ऐं असांजा रस्ता अलॻि अलॻि अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे सुल्तान जेका मूं अव्हां खां लिकाई हुजे बाक़ी अदो अकबर पंहिंजी जान छॾाइण जे लाइ दुख में पियो थो फायर करे हाणे तव्हां हर भरू इन ॻाल्हि ते गंढ में बीठा आहियो समूरी राज़ जी तोखे ख़बर पइजी वेंदी राति सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी पूरी जिंदगी में तव्हांजे घर में कुकुर ई कोन कुकुर तव्हांजे घर में आहे तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो उहो बि तव्हांखे यकीन नथो थिए त जिन कोन्हे जिन आहिनि जिन आहिनि जिन आहिनि पोइ तव्हां यकीन कयो या न कयो जे इतबार न थन
हल वापस हाणे मखण वांगुरु वाछू पियो न पोइ ख़बर पवंदनि। वाछू अरे मुझी वाचा थी फिरे अरे मुझो कम गुलू तो थे वड़े छोरा तू वाछू न फेराए रे मुझो हाव तो पटे लूक मोर जूं छा हाणे तूं जूं वाछू फिरंदई ऐं जेकॾहिं जिन खे चिड़ाई न मुर्को भरू चंदी। अड़े अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर मां मरी पवंदो सां पोइ बाबा जिन कढाइनि हा पोइ कढो जिन कढण जा पूरा न 10,000 थींदा 10,000 छा इहो जिन कढो जिन तव्हांखे आयो ॾाढो सियाणो थी वई राबाल मरन त हिननि खे ख़बर पई। अरे रे पियो वञो काने था रे वञो काने था पियो ॾाढा पैसनि जो बंदोबस्तु कयो असां पोइ ईंदासीं। न बाबा न मूं वटि पैसा कोन्हनि के जेकॾहिं जिन आयो त पोइ मां जिन खे रोके थो वञा तव्हां हाणे कोन ईंदो फिलहाल तव्हां 2 रुपया ॾियो बाबा पैसा ॾे थो या हा जहाज तो छोरा जहाज तो हाँ अच्छे कट ही 500 हाला माला सू हाला माला सू जिन समझी वे न फिलहाल ना ये करो जे सही डोकर न जन राजजान बाबा हाला माला शू मजनी मोका नजर ही नथी अचे थडो ही नथी रे अंदर ॾिसां राणी ओ राणी मस्तानी का रोक मार के नादा मुझी मस्तानी कदा दाम के छडे अरे कौन बट तब छड मुके दा मलार राणी राणी तू हिते बिठी छाती करे हल अंदर हल घर अंदर कादे माई कादे मुझी मस्तानी कादे थी वड़ी अरे हट जल बकरी धनारन जा धक मां चवां तो परते थी कया न इते जो इते पूरो का अदा मस्तानी रोक मलार पंहिंजो पाण खे रोक अदा मुके संभाल मलार हां अदा मस्तानी हिन मोए खे घर में बदी न था छड़ियो आई पंहिंजी गाड़ी बंद कर वठी वञ हिनखे वडी आया मोतबर ॾिसंदो मां हिनखे अदा मस्तानी अदा अदा संभाल पाण मस्तानी अदा राणा अते गोराम जी ॾाढी सिक लगी आहे केड़ो गोराम तो भई वियो जो ते पकड़जी पियो आ या तो फाटे अते जी सिक लगी आ असले या गरी पियो तई गोराम गाल या ना है राणा तो अधे के तड़े छड़ियो आहे आधा जी दिल दुखन से भरल हुंदे न जान हींअर हू केड़े हालन में हुजे तड़े कढियो वसाई अदे अकबर जे बंगले में आयशा तो करे गोराम आयशा उनजी तू गलती न कर पर जेकॾहिं तोखे एतबार ना है तो वञा ते अकबर जे बंगले ते वञी पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी अच तो गोराम कहिड़नि मौजुनि में आ छा बानो बेगम आधा गोराम के बर्दाश्त कंदी वञी तू पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आ मूंखे कहिड़ी ख़बर है तो बानू बेगम उनखे बर्दाश्त करे थी या जबरदस्ती उते रहियो पियो आ सुभाणे विंदस अधे गोराम से मिलण लाए बानो बेगम सांदी त कोन ओए भी मिली इंदस मुझी मस्तानी के मुझे अखिन जे सामू वठी विया पर अदा गुलू मुझी का भी मदद न कई बेहतर मुके भाकुर में झले बी पहिरियों चक्कर त गुलू अकुल जो कम कयो आ अहिड़ो कम करे अची हा जो असांखे फैसला ॾियणा पवंदा चाचा
जेकॾहिं फैसला ॾियणा पिया न ॾींदुसि, पर हिन जी मस्तानी खे ज़रूर वठी ईंदुसि। जेकॾहिं न इहो मसलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञे त पोइ भला छिक ताण करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा माज़र ॻाल्हियुनि जे ज़रिए इहो मसलो हल न थियो तॾहिं त ईअं कयां पियो। सिर्फ़ हिकु चकर मुंहिंजी मस्तानी रुगो हिते अची वञे, पोइ आलम जे वॾनि खे बि ताक़त न आहे जो हितां हुनखे वठी वञनि। भाउ जो मोकियो पर अदा गुलू विञाए छॾियो। हाणे इन छिक ताण करण जी काई ज़रूरत न आहे। पहिरियों अकबर खान खे दाह ॾियो त उहो मसलो हल कंदो। रईस अकबर खान असांजूं अॼु ताईं कहिड़ियूं दाहूं वरनायूं आहिनि। हर फिरे आलम जो पासो वही वञे थो। हाणे जेकॾहिं छोकिरी तव्हांखे रस्ते में मिले न त गेले खणी अचोसि। अदा मूं तुंहिंजे ख़ौफ़ खां मस्ताने खे रोकियो, न त भाॼाई खे वठी अचो। माई नज़ीरा असांखे थोरे ई रोके सघे हा। अदा भला मुंहिंजी ग़लती, वरी भाॼाई ॿाहिरि निकिरे न वठी ईंदासीं। अदा गुलू अॼु अलाए कीअं ॿाहिरि निकिती, सुभाणे खां वठी हू कमरे में तालो हणी बंदि करे छॾींदसि। मां सम्झां आलम जे सौट जी तोखे ख़बर न हूंदी? हाँ घणा चकर चवां, मूंखे हुन जी का ख़बर न आहे। अकबर खान कूड़ थो ॻाल्हाए, मां कसम ॾियण लाइ तयारु आहियां। मल्हार गुलू तव्हांजे भेण जी मूंखे का बि ख़बर न आहे। अदा गुलू हल। कसम खणण जी का बि ज़रूरत न आहे राणा खान। हीअ आहे शाहिद ऐं हिन वटि पूरा सबूत आहिनि। वञ। हा हे तुंहिंजो ई अमर आहे न। ॿुधाए लाहौती असुल हक़ीक़त छा आहे, ॿुधाईसि। उन राति रेस अकबर खान जे दरवाज़े ते मल्हार जी भेण ऐं वरियाम पाण में ॻाल्हाइनि पिया। असां राणा खान सां गॾु उतां गुज़रियासीं ऐं उन्हनि ॿिन्ही खे असां हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयोसीं। वरियाम खे असां दोसू जे हवाले कयोसीं ऐं बाक़ी मल्हार जन जी भेण खे राणा खान गुम कयो आहे। चए पियो त हिन छोकिरी सां मां निकाह कंदुसि। अरे बस कर, लाहौती शर्म नथो अचई? हथ ठोकिया ठा ठाहे मुथे ॿियो थो कूड़नि जी बरसात करी। कूड़ा कंहिं जाइ जा अड़े मोचे टुकड़नि ते पलची उते ई पियो थो कूड़ा हणी। राणा लाहौती खे पंहिंजी ॻाल्हि पूरी करण ॾे। हा लाहौती पोइ छा थियो? राणा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं सुभाणे जे सिज में तो असांखे पंहिंजी भेण कोन ॾिनी त पोइ पंहिंजे लाइ कफन वठी रखजांइ। ॿिए ॾींहं वारो सिज ॾिसी कोन सघंदे। मल्हार ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। इहा सॼे अदे अकबर जी चाल आहे, मूंखे फासाइण जी ऐं असांखे पाण में विढ़ाइण जी। अच्छा दा गुलू अकबर खान तो त मुंहिंजे लाइ खॾ खोटरी आहे, पर यादि रखजांइ इन तुंहिंजी खोटल खॾ में राणा खान तोखे ई केराईंदो, तोखे ई। यादि रखजांइ। बाबा साईं पहिरियों चक्कर तव्हां अहिड़ी रांदि खेॾी आहे राणा सां। चाड़ा कुछ सोच सोच। मिठल जी शादी खां अॻु में इन गोहराम मोह खे त पंहिंजी भेण जे घर मां भॼाए कढ। जेकॾहिं इहो मोह तां न निकितो न त पंहिंजे मिठल खे उन घर में पेर ॼमाइण ई कोन ॾींदो। अमा गोराम उते रहे या निकिरी वञे, असांजे मथां कहिड़ो फर्क़ु थो पवे? हाणे ढोलण पुटवा तंग टोड़ी छॾीसि। अरे बाबा मूं पंहिंजी भेण जे दर ते इन करे जुतियूं कोन पे घसायूं जो तोला संग कोन पियो मिले। बाबा मूं त जुतियूं इन करे पे घसायूं त तुंहिंजी शादीअ खां पोइ पंहिंजी भेण जे मिल्कियत ते कब्ज़ो करे वियाऊं। अञा तुंहिंजी शादीअ जो सायो ई कोन कयो अथऊं त इहो चोरो पुलतरू गोराम अॻे ई नांगा गुर फण कढियो ते बीठो आहे। हाणे सही उनखे तड़े कढण ॾाढो ॾुखियो आहे बाबा, ॾाढो ॾुखियो आहे। बाबा गोराम 5 ॾींहं बि हुन घर में रही कोन सघंदो। हुन जूं आदतूं अहिड़ियूं आहिनि जो अकबर खान हुनखे पादर हणी कढंदो। बाबा राणा खान छोरे खे अहिड़ियूं त पटियूं पढ़ायो जो अकबर खान जी अदीअ खे यकदम बेवकूफ़ ठाहे वियो। हाणे सही जेकॾहिं तूं हिन गोराम खे ॿिन्ही पेरनि सां वेठो लताड़ी दे न, बिड़क ई कोन पुछंदो। बिड़क
करोड़नि जी मिल्कियत आहे, करोड़नि जी। उन लाइ राणा त मरी बि मतो ॾींदो। अमा हाणे तूं इहे ख्वाब ॾिसण छॾे ॾे त को मां शादीअ खां पोइ पुफीअ जे घर वञी रहंदुसि। मूंखे उन्हनि जी मिल्कियत मां 1 रुपयो बि न घुर्जे। असां वटि अलाह जो ॾिनो गंज आहे। जादो जादो यो चई चई मुझे बात में लिपूं पइजी वञे छोरो असांजो कराईंदो ई टींगो डेरी। अब्बा जेको तुंहिंजी शादी लाइ तुंहिंजे पीउ ई मूं कर्ज़ खयो आहे न, मुंहिंजा पुट ओ वार अच्छा थी वेंदई न, पोइ बि इहो कर्ज़ न लाहे सघंदे। आलम हुननि छोरनि जो को बिलो कर। हुननि छोरनि जे करे त असांजो घर खां ॿाहिरि निकिरण हराम थी वियो आहे। वरी छा कयो त? सॼो ॾींहुं दर जे ॿाहिरां बीठल आहिनि। राणी कला ओचितो घर खां ॿाहिरि निकिती त मल्हार अची बाह में हथ विधुसि। गुलूअ हुनखे रोके वरितो, न त वॾो गंद थी आ। पुट रही सके जो त सुल्तान खे चवे, जेसाई सुल्तान उन्हनि खे न रोकींदो ओसाई हो नुमड़ंदा। चाचा सुल्तान वैसे जी ॿुधे किथे थो? हा पोइ उहे मुआ त घर में घिरी ईंदा न। घर में त घिरी चुका। तव्हां परेशान न थियो, मां हुनजो बिलो करे थो वठां। अॻिते तव्हांखे उहो छुट्टी में नज़र न ईंदा। अदा इहो सोचियो अथई त राणा जो छा करणो? सभु खां पहिरियां ई अदी खे वापसि आणींदासीं, उन खां पोइ राणा जो बंदोबस्तु कंदासीं। अदा पोइ हिते वेठा छा था कयो? हलो त राणे जे कननि खां वठी कीलियोसि पूरे ॻोठ में। बाक़ी ते वेहण सां राणो अदीअ खे हिते पहुचाए कोन वेंदो। मां हिते इन्ही करे वेठो आहियां त ॾिसां त न्यापो करे थो राणो या न। जेकॾहिं राणा ॾोही न आहे त ज़रूर न्यापो करे पंहिंजी सफ़ाई पेश कंदो। जेकॾहिं ॾोही आहे त न्यापो न कंदो। अदा राणा जो दिमाग़ शैतानी आहे। असां जेको कुछ सोचूं था न तो हू उपतर सोचींदो आहे। राणा त ॾोही आहे ई आहे, पर अकबर खान ॾांहुं बि असांजो पलांद थिए थो। अदीअ खे जेकॾहिं हुन पाण वटि रहायो त हुनजी हिफ़ाज़त करण बि अकबर खान जो ज़िम्मो हुयो। मां त हाणे सोचियो आहे त रियायत हाणे कंहिं सां ई नाहे करणी। जेको साम्हूं अची वञे न गोली सीने वारी हणोसि। अदा जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था न त मां तव्हांखे लाशनि जा ढेर लॻाए ॾियां, पर उन खां पहिरियां चाची ऐं मासीअ जो कुझु सोचो। असां त पुलिस खां बची वेंदासीं, पर चाचा खे पुलिस वठी वई न त वरी तव्हां ई मूंखे पेश कंदो। कंहिं बि वॾे कदम खणण खां पहिरियां मासी ऐं चाचे जो बिलो करे पोइ कंहिं वॾे उठ खे लिटाईंदासीं। अदा इन कम में देर थियण न घुर्जे। पहिरियां आलम खान जो बिलो कयूं त मां पंहिंजी मस्तानी खे वठी अचां। पूरी दुनिया खे भलपा लॻी वञे, पर तुंहिंजे दिमाग़ मां इहा मस्तानी निकिरंदी कोन। जी राणा। आलम खान तो अदे अकबर खान जेका मुझे खिलाफ रांद रचाई आहे न, मां इन में तव्हांखे कामयाब थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। राणा रांद असां न, रांद तूं पियो खेली असां सां। तव्हां मुंहिंजे हमरा लाउतीअ खे बंदूक जे ज़ोर ते मूं खिलाफ बीहारियो आहे, जॾहिं त लाउतीअ खे छोकिरी जी ख़बर ई कान्हे। इहा त असांखे बि ख़बर आहे राणा त छोकिरी तो वटि न आहे, बाक़ी मुंहिंजो सोठ वरियां तो वटि आहे। इहा तोखे भुल आहे आलम खान, भुल आहे, छो त तुंहिंजे सौट सां गॾु सुल्तान आरन जी भेण बि मुंहिंजी कैद में आहे। आलम खान छोकिरी आहे मूं वटि, आहे मूं वटि। हाणे तोखे बि मोकल आहे, सुल्तान खे बि मोकल आहे। ॾिसां त मूंखां वरियां में छोकिरी कीअं था वठो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो आलम खान, तव्हांखे इन ॿिन्हिनि जा लाश मिलंदा, लाश। खदीजा तो तव्हां बि सोचो त अकबर खान जे घरां छोकिरो परणाए उनजी सॼी मिल्कियत फॿाए वेंदासीं, पर तव्हां खां पहिरीं राणा खान ई वसाई तव्हांजो कमु ई करे छॾियो। ख़बर आहे मूंखे सियाणी त गोहराम वञी बानो बेगम जे कच्छ में वेठो आहे, पर ॾिसूं इहो केतिरा ॾींहं थो वेह। ऐं हाणे तव्हांजे वस जी ॻाल्हि ई कान्हे का इन गोहराम खे उतां तड़े कढण जी। गोहराम इहो पहिरें नंबर जो थोको, उनजा फाल ई ख़राब ॾिसजाए न।
बटन ॾींहनि में इहो साॻियो अकबर खान पातराणी ये घर खां रवानो कंदुसि। इहा तव्हांजी भुल आहे ता जाड़ा। राणे ऐं जेको वसाई आहे न अहिड़ो त गोराम खे पढ़ाए मोकिलियो अथनि जे इन गोराम खे बानो बेगम ऐं अकबर खान कुत्ते वारी जठ में बि खाराईंदा न तॾहिं बि गोराम उतां निकिरण वारो कोन्हे। भाई ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं तूं बानो जा कन गोराम ऐं वसाई जे ख़िलाफ़ भरी त ॿुध उन जा केतिरा तूं वठंदी? अदी इहे मुआ नांग आहिनि नांग। ये नांगनि जे ॿिरनि में हथ आऊं कोन विझंदसि। जेकॾहिं नांगनि जे ॿिरनि में हथ विधमि न त डंकण खां सवाइ मूंखे छॾींदा ई कोन। भला ठीकु आहे, जेकॾहिं तूं चवीं थी त वञी मां कोशिश कयां थी। पोइ भला 2-3 रुपया मूंखे रुगो ख़र्चे जा सवाया ॾिजो। छाजा हे शवाया खर्चड़ा तुझो मक़सद आहे त असां पंहिंजो हे सॼो घर कयूं ढेरी। पोइ वञी इहे पैसा पाण वटि हथी का रखो। मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो मां वता पराए कुननि में रधे पके में पाणी विझंदी। मूंखे कोन खपनि अहिड़ा पैसा तव्हांजा। ऐं सियाणी तूं छॾ जाड़े खे, तूं मूंखे ॾिस न। तूं रुगो मूंखे इन बानो ऐं गोराम जे विच में छेड़ो त भोरे ॾे और जेके चवंदी आऊं वेठी आहियां न ऐं पाण तोखे ॾींदसि। ही किथे ॾींदो? पोइ थी जादो तूं इन कम खां बेफ़िक्री थी वे। तोखे त ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। हाणे हीअं कर तूं मूंखे रुगो 500 खनि ॾे त मां घर जो राशन पाणी वठी वञा। बाक़ी इन कम खे मां पाणे थी खणा। खोड़ पैसा पैसनि खे ॾिठो अथई, मूंखे ॾिसणो अथई। हा आहिनि पूरा 500 अथई। हा वठ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रहड़ सां रोकड़ रहड़ ॼण साड़ कारून जो खजानो हुजे। घर सां जो ढींगो ई ढेरी।